एसएसपी सांगड़ कैप्टन सदाम हुसैन के हुक्म से सॼे ज़िले में स्नैप चेकिंग ऐं नाकाबंदी कई वई। इंचार्ज सीआईए सांगड़ अकबर अली चनाव चेकिंग दौरान ॿिनि जवाबदारनि खे हथियारनि समेत गिरफ़्तार करे वरितो। पहिरीं कार्रवाई में शहदादपुर पुलिस के सहकार सां जवाबदार महताब अली चांडियो के गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां बग़ैर लाइसेंस टीटी पिस्टल 30 बोर हथ करे वरितो। जॾहिं त हिक ॿी कार्रवाई में टंडो आदम पुलिस के सहकार सां जवाबदार मोहम्मद उमर ब्रोही के गिरफ़्तार करे उन जे कब्ज़े में एक टीटी पिस्टल 30 बोर हथ करे वरता। ॿिन्ही जवाबदारनि खिलाफ़ सिंध आर्म्स एक्ट के कलमनि तहत लाॻापियल थाणनि ते केस दाख़िल कया विया आहिनि। ज़िले में वक्तन बवक्तन नाकाबंदी कई वेंदी आहे। मुख़्तलिफ़ होटलनि, बस स्टैंड्स ऐं रेलवे स्टेशन ते स्नैप चेकिंग कई वेंदी आहे, जंहिं नतीजे में अमन अमान जी सूरत-हाल काफ़ी बहितर थी वई आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन के प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।